नाज़रीन ते बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालो। इस्लामाबाद का सुद समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफाकी काबीना जे इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे मामले ते गौर कयो वियो। हुन चयो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल लाइ सभिनी पार्टियुनि खे पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। वफाकी वज़ीर मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त 500 अरब रुपयनि जो बलोचिस्तान पैकेज जो ऐलान थी चुको आहे। ग्वादर में एहतजाज कंदड़ माण्हुनि सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदालो। इस्लामाबाद का या अहम खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सूद समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफाकी काबीना जे इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे मामले ते गौर कयो वियो। हुन चयो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल लाइ सभिनी पार्टियुनि खे पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। वफाकी वज़ीर मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त 500 अरब रुपयनि जो बलोचिस्तान पैकेज जो ऐलान थी चुको। ग्वादर में एहतजाज कंदड़ माण्हुनि सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। खबर के हवाले से अवां खे एक बेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। या अहम खबर अवां सां शेयर करे आहियूं। सूद समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफाकी काबीना जे इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे मामले ते गौर कयो वियो। हुन चयो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल लाइ सभिनी पार्टियुनि खे पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। वफाकी वज़ीर मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त 500 अरब रुपयनि जो बलोचिस्तान पैकेज जो ऐलान थी चुको आहे। ग्वादर में एहतजाज कंदड़ माण्हुनि सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं।